सभ खां पहिरियों त असांखे इहो ॾिसणो पवंदो त बेक़दुरु इंसानु कॾहिं बि तव्हां सां सचो नथो थी सघे। बेक़दुरु इंसानु हमेशह कूड़ ॻाल्हाईंदो आहे। बेक़दुरु इंसानु हमेशह मौक़े जी तलाश में हूंदो आहे त तव्हां सां धोखो करे। बेक़दुरु इंसानु हमेशह तव्हांजे लाइ मुसीबत पैदा कंदो आहे। बेक़दुरु इंसानु अहिड़ो तरीक़ो ॻोल्हींदो आहे जंहिंसां हू तव्हांखे डिग्रेड करे सघे या घटि करे सघे। बेक़दुरु इंसानु हमेशह चाहींदो आहे त जीअं हू पाण वैल्यूलेस आहे ऐं तव्हांखे जी क़ीमत ऐं क़दुरु बि घटाए छॾे। बेक़दुरु इंसान जूं जेकॾहिं निशानियूं शयूं या अलामतूं ॾिठियूं वञनि त खोड़ सारियूं आहिनि, पर ख़ासि तौर ते जेको बेक़दुरु इंसानु हूंदो आहे उहो हमेशह जॾहिं बि ॾिसंदो आहे तव्हां कामयाबु थियण वारा आहियो त हू तव्हां सां हसद करणु शुरू कंदो आहे। हासिद बेक़दुरु हूंदो आहे। जेको जेतिरो वधीक हसद कंदो आहे, जेको जेतिरो वधीक साड़ कंदो आहे, उहो बेक़दुरु हूंदो आहे। हसद कंदड़ इंसानु कॾहिं बि ख़ुशि नथो रही सघे। हसद कंदड़ इंसानु हमेशह तव्हां उन ई मौक़े जी तलाश में हूंदो आहे त जीअं हू जंहिंसां हसद करे थो उनखे नुक़सानु पहुचाए। दुनिया में सभ खां ख़तरनाक हसद कंदड़ इंसानु उहो आहे जेको तव्हांजे साम्हूं त मुस्कुराईंदो रहे थो, पर जॾहिं तव्हां हलिया था वञो त तव्हांजी मुखालफ़त में को बि अहिड़ो रस्तो नथो छॾे जंहिंसां तव्हांखे नुक़सानु पहुचाए, जंहिंसां हू तव्हां सां दुश्मनी निभाए, जंहिंसां हू इहो ज़ाहिर करे त तव्हां कंहिं बि हवाले सां हुन खां बहितरु न आहियो। हासिद हमेशह हर मुसीबत जी इब्तिदा हूंदो आहे। हासिद मुसीबत जी जड़ हूंदो आहे। हासिद इंसानु एॾो त ख़तरनाक ऐं ख़राबु हूंदो आहे जो हू न पाण सुकून सां रहंदो आहे न ॿिए खे सुकून सां रहणु ॾींदो आहे। हासिद इंसानु उन ई मौक़े जी तलाश में हूंदो आहे त कहिड़े तरीक़े सां कंहिं ॿिए खे नुक़सानु पहुचायो वञे। तंहिंजे करे हासिद इंसानु जॾहिं बि कंहिंखे कामयाबु थींदो ॾिसंदो आहे त उनखे डिग्रेड करण जी कोशिशि कंदो आहे। हू अहिड़ियूं ॻाल्हियूं करणु शुरू कंदो आहे जंहिंसां उहो ज़ाहिर कंदो आहे त हू बि नाकाम आहे। हासिद इंसानु ई हमेशह माण्हूअ जो क़दुरु न आहे कंदो, उन्हनि खे वैल्यू न आहे ॾींदो, उन्हनि खे अहमियत न आहे ॾींदो। उहो जेकॾहिं तव्हां हुनजे साम्हूं कामयाबु बि थींदव त हू चाहींदो आहे त हू कंहिं बि तरीक़े सां तव्हांखे डिग्रेड करे, तव्हांखे घटि करे ऐं इहो साबित करण जी कोशिशि करे त तव्हां बि नाकाम आहियो जीअं हू ई नाकाम आहे। उहो कॾहिं बि तव्हांजो क़दुरु नथो करे सघे।